सचो सतरा। पाठ साहब बृहस्पतिवार जे शुभ अवसर ते उन्हीं सच्चे साईं जी रहमत पाइण जे लाइ सनत दावन में आहियूं। सो अहिड़ी शुभ घड़ियुनि में सभिनी भाउरनि भेनरुनि ऐं सॼी संगत खे पूज्य डेवरी साहब संत सतराम धाम राड़के साहब की तरफा आशीर्वाद शुभकामनाओं ऐं वाधायूं। बृहस्पतिवार यानी उन्हीं सच्चे साईं जे वचनन आदेश संदेश ते हली करे पंहिंजे जीवन के उन्हीं रहमत सां बहारण, पंहिंजी जिंदगी के संवारण। ऐं चयो वेंदो आहे त जेकॾहिं उन्हीं संतन महात्माओं देवन अवतारन उन्हीं सच्चे साईं जो हिकिड़ो वचन खणिजे तो जीवन बदलजी वेंदो आहे, जिंदगी बदलजी वेंदी आहे। सो हकीकत में असांजे जीवन में थोड़ी थोड़ी गाल ते डगमगाहट पैदा थींदी आहे, पर जेकॾहिं असां पंहिंजी जिंदगी जो आधार या लक्ष्य कंहिं हिकिड़ी ॻाल्हि खे ई बणायूं तॾहिं में असां घणो कुझु पाए सघूं था। जीअं उन सच्चे साईं जे वचननि खे ॾिसंदासीं आयलमल चयो भई जेकॾहिं मां सच्चे साईं जे दर ते वेंदो त मां कूड़ छो कयां, त पोइ उन खोट छॾी त पोइ मुंहिंजे जीवन मां खोट निकिरी वई। ऐं जेकॾहिं भाई गणेश चयो त मां थोड़ो कूड़ ॻाल्हाए कंहिंजी ज़मीन हड़पा, उनखां अगरि मां चवां मुंहिंजो पीउ ॾेई वियो त मां सच्चे साईं खे मुंहुं ॾेखारींदो त उन हिकिड़े वचन जी ज़िंदगी बदिलाए छॾी। त साॻे नमूने असां इंसान जेके बि आहियूं, जेकॾहिं असां पंहिंजे जीवन में थोड़ो थोड़ो हल्को बदलाव आणूं, हल्की हल्की चेंज आणूं, त पोइ असां घणो कुझु पाण खे बदिलाए सघंदा आहियूं। ऐं घणी चेंज में न, सिर्फ़ थोड़े लफ़्ज़नि जी चेंज, उनजो बदलाव ऐं थोड़ो बदलाव असांजे जीवन खे खुशकिस्मती सां बदलाए सघंदो आहे ऐं थोड़ो बदलाव असांजे जीवन ते उल्टो असर कंदो। ऐं जेकॾहिं असां गहराई सां ॾिसूं उन बदलाव सां असांखे न त घणो फ़ाइदो पवंदो आहे, न को नुक़सानु पवंदो आहे। असांजे जीवन में घणियूं ॻाल्हियूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि ज़्यादातर जेके अजायूं हूंदियूं आहिनि। आम ज़िंदगी में ॾिसंदासीं असां पंहिंजो पाण में ॻाल्हाईंदा आहियूं, वहींदा आहियूं,
जेको भी कुछ कयो, पर असांखे सदासीं पाण में हिकिड़ो कलाक वेहूं ऐं कलाक में अगरि चऊं त कम वारी ॻाल्हि केतिरी कईसीं जंहिंजो को मक़सदु हुजे, तो शायदि घणो करे ॻाल्हि मिलंदी कोन, जे मिली भी तो कुछ सेकंडनि जी मिलंदी, मिंटनि जी भी कोन मिलंदी, शायदि कुछ मिंटनि जी मिले। इन करे मां त केतिरनि माण्हुनि जी आदत ॾिठी आहे जेके ईंदा आहिनि, जेके कामयाबी तरफ़ हूंदा आहिनि, उहे ताईं चवंदा आहिनि साईं पर मूंखे कमु आहे, ऐं वेठा जेतिरो घणो कमु हुजे मुंहिंजे ख़्याल में 2-3 मिंट खां वधीक उन्हनि खे कोन्हे लॻंदो, ॿीहर सां कम जी ॻाल्हि कंदा आहिनि, भई ॻाल्हि पूरी थी, हाणे जेको बि कुझु कई। असां जॾहिं बि कम जी ॻाल्हि ॻाल्हाईंदासीं त पोइ उहा सिर्फ़ु कुझु सेकंडनि या मिंटनि जी हूंदी आहे, बाक़ी सभु ॻाल्हियूं मुंहिंजे चौधारी फिरंदो ॾींहुं कंपनी थींदी आहे, कचहरी थींदी आहे, गुस्सो थींदो आहे, प्यारु थींदो आहे, ॻाल्हियूं थींदियूं आहिनि, सभु उहे ई थींदियूं आहिनि। कम जी ॻाल्हि असां जॾहिं बि टू द पॉइंट ॻाल्हाईंदासीं उहा सिर्फ़ु कुझु मिंटनि जी थींदी आहे, वधीक न थींदी आहे। त असांखे कम जी ॻाल्हि जी मना न हूंदी आहे, ऐं न वरी हरू भरू घणे ॻाल्हाइण जी बि मना हूंदी आहे, उहो बि न हूंदी आहे। सिर्फ़ु असांखे थोरो चेंज करणी पवंदी आहे, थोरो बदिलाइणो पवंदो आहे, असांखे ॾिसणो पवंदो आहे जेके अजायूं ॻाल्हियूं नी भई उनजो ज़्यादातर न त फ़ाइदो हूंदो आहे न नुक़सानु हूंदो आहे। जीअं अजाई ॻाल्हियुनि खे ॾिसूं त उरुस्तू हिकिड़े दफ़े वेठो मुंहिंजो दोस्त आयो, उन पंहिंजे दोस्त ॿिए जे लाइ चयो यार तूं फलाणे जी ॻाल्हि ॿुधी आहे, उन उरुस्तू जो दोस्त ॿिए कंहिं कुझु उनजे लाइ कुझु ॻाल्हायो या कीअं बि हू उनखे ॿुधाइण पियो चाहे, भई उन कुझु ग़लति चयो। उरुस्तू उनखां पुछो यार हिकु ॻाल्हि बि जेका तूं मूंखे ॻाल्हि कंदे उन मुंहिंजो फ़ाइदो आहे? उन चयोसि न तुंहिंजो कहिड़ो फ़ाइदो, मां तोखे ॿुधे थो मुंहिंजो तोखे ॾुख थींदो, तुंहिंजो दोस्त तुंहिंजे लाइ घटि में ॻाल्हायो पए। चए भले जेका तूं ॻाल्हि कंदे उनमें मुंहिंजे दोस्त जो फ़ाइदो आहे? चए न उनजो कहिड़ो फ़ाइदो, मां तोखे ॿुधे थो मुंहिंजो तोखे उनजे लाइ अफ़सोस थींदो, ॾुख थींदो, इनजे करे उनजे लाइ अञा ख़राबु थींदो, कोई चङी ॻाल्हि त न थींदी। चए भई जेका ॻाल्हि तूं कंदे उनमें तुंहिंजो फ़ाइदो आहे? चए न मुंहिंजो कहिड़ो फ़ाइदो, मां त ॻाल्हि ॿुधी तोखे ॿुधाईंदुमि, मुंहिंजो कहिड़ो फ़ाइदो कहिड़ो नुक़सानु। चए भले जेका तूं मूंखे ॻाल्हि कंदे उहा सची आहे? चए सची आहे, मां हुते हुयुमि त न, मूंखे ॿिए ॿुधाई, मां तोखे ॿुधाईंदो पिया। चए ॾिस जंहिं ॻाल्हि में मुंहिंजो फ़ाइदो कोन्हे, मुंहिंजे दोस्त जो फ़ाइदो कोन्हे, तुंहिंजो फ़ाइदो कोन्हे, सची जो पतो बि कोन्हे, इन ॻाल्हि ते अजायो मथो छो मारूं, उहे त पंहिंजे कम जी ॻाल्हि करूं न, अजायो टाइम छो विझायूं। सो हक़ीक़त में असांजे जीवन में घणियूं ॻाल्हियूं उहे हूंदियूं आहिनि जंहिंजो कोई फ़ाइदो कोन्हे हूंदो, घणियूं ॻाल्हियूं उहे हूंदियूं आहिनि जेको अजायो ॻाल्हाईंदा। सिर्फ़ु जेके अजायूं ॻाल्हियूं नी असां उन खे थोरो बदिलायूं, कम वारी ॻाल्हियूं खे न, उहे त असां करो ई सही, अजायूं ॻाल्हियूं बि कयूं उहे बि मना कोन्हे, वांदा वेही चुप करे छा कंदासीं, गलो ई सुकी वेंदो। जेकॾहिं चऊं हाणे अजायो न ॻाल्हायूं, अजायो न ॻाल्हाइण बि वॾी बीमारी आहे, जेको चओ आहे माण्हू न ॻाल्हाए उहा बि बीमारी आहे, उहो न ॻाल्हाए ॻाल्हाए गलो सुकी वेंदो आहे, अॻिते हली करे वरी गले जी तकलीफ़ थी आहे। इन करे ॻाल्हायूं बि सही आहे, उहो बि मना कोन्हे। कंहिं माण्हू खे असां ॾिसंदा आहियूं कंहिंखे आदत हूंदी आहे ॾाढा रड़ियूं करे ॻाल्हाइण जी,
जेके ज़्यादा ॻाल्हाईंदा आहिनि उहा बि बीमारी आहे। अॻिते हली करे गले जी तकलीफ़ थींदी आहे, कंहिंखे वणंदो कोन्हे, कंहिंखे चङो कोन्हे लॻंदो। वरी कंहिंखे आदत हूंदी आहे आस्ते चपनि में बिड़बिड़ कंदा आहिनि, तमामु आस्ते ॻाल्हाईंदा आहिनि। हक़ीक़त में उहा बि बीमारी आहे। अॻिते हली करे उहो बि गले में तकलीफ़ थींदी आहे, अॻिते हली करे गलो सुकी वेंदो आहे, कमु न कंदो गलो, उहो बि हिकिड़ी वॾी बीमारी आहे। तंहिंजे करे कोई ॻाल्हाइण जी मना कोन्हे, पर जेके अजायूं ॻाल्हियूं नी उनखे थोरो बहितर नमूने चङे नमूने ॻाल्हायूं, ॿियो कुझु बि न। मूंखे यादि अचे पियो उन दामदार हिकिड़ो ईंदो भाई सोभो, पोइ जंहिं महिल कचारी थिए ॻाल्हियूं थियनि न पोइ उहो ॿ लफ़्ज़ चवंदो। जंहिं महिल ॻाल्हियूं हले, कंहिंजी गिला हले, कंहिंजी का ॻाल्हि हले, उहो चवंदो यार हाणे इहे ॻाल्हियूं पाण में कोन्हे, ॿियनि जे लाइ चऊं। इहे मतिलबु पाण में न आहे, ॻाल्हियूं उहे कनि जेके पाण में न हुजे। इहे ग़लतियूं खर में त पाण में बि आहिनि, ॿियनि जूं छा उछालियूं, उहो आमतौरु चवंदो ऐं ॻाल्हि बदिलजी वेंदी। जंहिं महिल कंहिंजे लाइ कोई ॻाल्हाए कुझु चवे, ॻाल्हि थोरी वधे, पोइ ॿ लफ़्ज़ चवंदो। हुयो वॾी उमिरि जो हर को ख़्यालु कंदो हुउसि, उहो पोइ रोकंदो वीचार खे, कोई चवंदो बि कुझु न, तूं छो चवंदो आहीं। पोइ हिकिड़े ॾींहुं मां उनखे चयो, मां सभई हूंदो जेका ॻाल्हि निकिरंदी आहे तूं चवंदा यार इहे ॻाल्हियूं पाण में न, ॻाल्हि पूरी थी वेंदी आहे। तो हक़ीक़त में कोन्हे चयो, चई छा आहे न, हक़ीक़त में जेको मुंहिंजो पीउ हूंदो, मुंहिंजो पीउ जेको हूंदो उहो कंहिंजी ॾाढी गिला कंदो। जाथे में वेंदो उहो महफ़िल जो मोर बणियो वेठो हूंदो, महफ़िल मचाई वेठो हूंदो, हुनजी गिला, हुनजी ॻाल्हि, हुनजी हुनते आई, हुनजी हुनते आई। इन करे हर को चवां कोई चङो बि कोन सम्झंदोसि, ॻाल्हियूं सभु ॿुधंदासीं ऐं हर को चवंदो यार अजायो घणो ॻाल्हाईंदो आहे, अजायो ॻाल्हियूं कंदो आहे, ॻाल्हियूं में ॿधण सां ॾींदासीं। ऐं सभु जीअं हो सभु जी गिला कंदो, तीअं सभु हुनजी गिला कंदा। ऐं इन जे करे कोई हरू भरू मुंहिंजे पीउ सां कोई धंधो बि न कंदो, कारोबार बि न कंदो, कोई वेझो कमकार रिश्तेदारी में हर को चवंदो यार पतो न आहे, अलाए कंहिंजी लहींदो, अलाए कंहिंजी गिला कंदो, कंहिंसां छा कंदो। इन करे सभु माण्हू लवाईंदासीं, ॻाल्हि हिन में सभु कंहिंखे उछालणो हूंदो उनखे वेहींदा, पर चङो कोई कोन सम्झंदोसि। ऐं इन करे मुंहिंजे पीउ जी इज़त बि न हूंदी, कोई घणो कम बि न हूंदो, ऐं असांखे सिधी सी ॻाल्हि आहे, कोई कमु न हुजे त भाग नसीब बि कोन हूंदो। सदाई घर में ग़रीबी दुख जीअं हूंदो, मुंहिंजो पीउ खिलंदो घणो, इन करे मज़ाक ॿुधंदासीं, बाक़ी सुखियो जीवन कोन हो, ॾुखियो जीवन हो। हिकिड़े ॾींहुं जीअं हो पंहिंजे साथी सां गॾु राड़की साहिबु आयो, उहो सचे साईं जी शरण में वेठा। जीअं उहो आयो, जेसि ताईं साईं जॾहिं चयो अॻु में हे पंहिंजो ॻाल्हियूं कंदो वेठो, हुनजी हुनसां, हुनजी हुनसां, जेको वणेसि पियो महफ़िल कई वेठो, पंहिंजो पाण में जेके ॿ चारि ॼणा हुया। तो जीअं साईं जन आया, पंहिंजे ॻाल्हाइण जो अंदाज़ हूंदो, हिन पंहिंजे अंदाज़ सां ॻाल्हायो, कंहिंजे लाइ कुझु चयईं त साईं जन खिलियसि, चइबो जेके ॻाल्हियूं उन में आहिनि तो में कोन्हे, जंहिंजी तो उनजी गिला करे थो
उनमें खामी आवा तो में कोने, तो एकदम चुप थी वियो। चे हा सही, मुंह में आए। चे वो सुखियो आहे या तू सुखियो आहे? साईं ने वरी खिली करे चयुसि, चे न सही वो सुखियो आहे। चे भला उनजी इज़त आहे या तुंहिंजी इज़त आहे? चे न सही उनजी इज़त आहे। चे कमकार उनजो चङो आहे या तुंहिंजो चङो आहे? चे सही उनजो चङो आहे। चे उथी वेठी रिश्तेदारी सब उनजी चङी आहे तुंहिंजी चङी आहे? चे सही उनजी चङी आहे। चे मंदर में वेंदो आहे, संत में वेंदो आहे, उहो चङो लॻंदो आहे, तूं चङो लॻंदो आहे? चे न सही उहो चङो लॻंदो आहे। चे पोइ सभु ॻाल्हियूं उनजूं चङियूं नी, गिला पोइ उनजी छो? उनजी छाजे करे? चे सही बसि ईअं मिड़ी महफ़िल में कंहिंखे उछालबो आहे, कंहिंखे कबो आहे, मिड़ी कंपनी हलंदी आहे, महफ़िल हलंदी आहे। साईं चयोसि इहा महफ़िल चङी कोन्हे हूंदी। जंहिं महफ़िल में, जंहिं कचहरी में कंहिंजी इज़त खे उछालजे या गिला कजे, हक़ीक़त में गिला करण जो मक़सदु आहे पराया पाप पंहिंजो पाण ते खणणु, पराया गुनाह पंहिंजो पाण ते खणणु। जीअं हिकिड़ो राजा हो, वो राजा जो नेम हूंदो हर रोज़ सुबुह जो उथी करे जेका संगत माण्हू ईंदासीं सभिनी खे नाश्तो वग़ैरह रोटी खाराईंदो, उनखां बाद पाण कुझु खाईंदो। एसि ताईं कुझु न खाए जेसि ताईं ॿियनि खे न खाराए, जेतिरा ई माण्हू अचनि। ऐं हिकिड़े ॾींहुं पोइ सभु संत शहर वारा ॿिया जेके बि महिमान अचनि, राजा अॻु में उन्हनि खे खाराईंदो, पोइ पाण खाईंदो। जेके यात्री अचनि संत अचनि, जेको गुज़रे उन्हनि खे खाराईंदो। हिकिड़े ॾींहुं राजा जीअं सभिनी खे रोटी खाराइणु लॻो त कुदरती उन ॾींहुं जेको रोटी तयारु थी, उन जेका खिरणी तयारु कई रोटी तयारु करण वारे, उन सां गॾु उन कुदरती हिकिड़ो नांग आयो ऐं नांग उनमें मुंहुं विधो, उनमें ज़हर पइजी वई। इहो पतो त कंहिंखे रहियो न। ऐं सभिनी खे उहा राजा ज़हरीली खिरणी पीआई। जंहिंमहिल खिरणी पीती सभिनी, तो जेके माण्हू सभिनी ते ज़हर जो असरु थियो, उनमें काफ़ी माण्हू बीमार थिया, काफ़ी मरी विया, काफ़ी नुक़सानु थियो। हर तरफ़ ॾाढो ॾुख थियो, तकलीफ़ थी। एतिरा माण्हू ज़हर में मुआनी बीमार थिया आहिनि, तकलीफ़ थी आहे। ऐं राजा हिकदमि ॾकी वियो, परेशान थी वियो। ऐं राजा चयो त मां पाप खे लाहिण जे लाइ वञी करे जंगल में तपस्या कंदो आहियां, वञी करे तीर्थ आस्थान ते वञी करे पंहिंजी ज़िंदगी गुज़ारींदो, जो पाप लहे। ऐं राजा रवानो थियो। जीअं राजा वेंदो, जेके विच में कोई राति पवंदी, कंहिं मंदर में रहंदो, कंहिं चङी जॻह ते रहंदो, पुछंदो यार हिते जेका चङी ॻाल्हि हुजे, कोई चङा माण्हू हुजनि, मां हुते रहां। सो रस्ते वेंदे हिकिड़े ॻोठ में वियो, उहो शहर हो। तो राजा खे जीअं शाम थी उते पुछे, हाणे कोई राजा खे को सुञाणे न, कोई राजा आहे। चयो मां यात्री आहे, हिते कोई चङो आस्थान या चङो घर हुजे, चङी सोच वारा माण्हू रहंदा हुजनि, त मां जेको आहे उते वेही करे पंहिंजी राति गुज़ारा, आराम कयां, सुबुह जो वरी हलियो वेंदो, मां यात्री आहे। पोइ त जेके माण्हू हुया उन जो छा, हिते हिकिड़ा ॿ भाउ भेण रहंदा आहिनि नौजवान, उहे ॾाढा सुठे सुभाउ जा आहिनि, नेम ध्यानु सिमरन जाप शेवा सभु कुझु कंदा आहिनि, मालिक में विश्वास अथनि। तंहिंजे करे अगरि तूं उंडे रहे तुंहिंजो घर आहे, तूं सदा रहो।
राजा हुते ॿई भाउ भेण रहंदा, ॿई नौजवान। तो राजा जी उन ॾे राति रहियो, ऐं जेको मालिक खे यादि पियो करे जेको परेशानी हुई। तो सुबुह जो जेका उनजी भेण हुई, घर जी न्याणी हुई, नौजवान हुई, उहा नेम में वेठी, हुनखे नेम में चङो टाइम लॻी वियो। जेको नेम करे वेठी 15 मिनट, अधु कलाक, कलाक, 2 कलाक, वो जब काफ़ी देर को वो नेम उठी तब भाउ उनको पूछो, अरे राजा पासीरो बैठो। तो भाउ उनको पूछो, जब मेहमान आयो घर में तो ये को नेम में वही रही, मुझे कोई नाश्तो, कोई चाय पानी, कोई ख्याल तो कबो है, ये को नेम में वही रही। चलो मैं नेम में तो बैठा हूँ, अगर जी मैं नेम में बैठा हूँ तो मां एम धर्मराज जी दरबार में फैसलो पे हलियो, सभई वेठा हुआसीं तो वरी मां उते वेहिजी विया। बाप धर्मराज जी दरबार में छाजो पे फैसलो लियो, चवे जी उते फैसलो पे हलियो तो वरी ॻाल्हि पूरी न पई थिए, चाहे तो फलाणो राजा है, उते सभिनी खे सुबुह जो खाधो खाराईंदो आहे। सो उन जेको आहे जीअं सभिनी खे खाधो पियो खाराए, तो उनमें को नाग जेको आहे पंहिंजी ज़ार में जी आहे। हाणे उते जेको फ़ैसिलो न पियो थिए, त इहे जेके सभिनी जा मौत, दुख आहे, तकलीफ़ आहे, या कंहिंजे खाते में वञे, भई राजा जे खाते में वञे, भई हाणे राजा जो ॾोह त न आहे, हुनखे त ख़बर कोन हुई, भई हाणे कोई नांग ज़हर विझी विया, भई नांग जे खाते में वञे, हाणे नांग खे पतो न हो, हुन त पंहिंजो मुंहुं विधो खीर ॾे, ईअं कोई चए एतिरा माण्हू मारण लाइ को कंदो पिया, या जंहिं बुर्ची इहो खाधो तयारु कयो, भई उन खीरणी खे, खीर खे जेको हुयो उहो उघाड़ो छॾे ॾिनो बिना झक, भई उनजे खाते में वञे, भेण हो त सदाई तयारु कंदो खड़ो, उनखे को पतो त कोन हो भई कंहिंजे खाते में वञे। इन करे कोई फ़ैसिलो न पियो थिए, इन करे मूंखे देरि थी वई। तो राजा जो हिकदमि खोपड़ी खड़की, दिमाग़ खड़कियो, चए त ॻाल्हि मुंहिंजी हलंदी पई आहे उते। हिकदमि पुछे, चए भला पोइ छा थियो? राजा हुनखे पुछो, चए न फ़ैसिलो कोई न थियो अञा ताईं, फ़ैसिलो अञा ताईं कोई न थियो, भई जेको अञा बहस हले पियो थियो खाते कंहिंजे वञे केस। इन करे वरी सुभाणे ते रखिया, सुभाणे छा थींदो? त वरी सुभाणे के थी, राजा हुनखे हिकिड़ी मां ॿियो रहां, हिते तव्हां वञो ध्यानु सिमरन मां हिते रहां, ऐं जो सदा रहो। त राजा ॿियो ॾींहुं रही पियो, तो जेके शहर वारा हुया उन्हनि चवणु शुरू कयो, चए जो यात्री आयो चयो राति रही सुबुह जो वेंदुमि, राति उते रहियो आहे, हाणे वरी रहियो पिया, वञे ई नथो, निकिरे ई नथो, लॻे थो इनजी छोकिरी त बुरी नज़र आहे, इन करे या इनखे भॼाए वेंदो या खणी वेंदो, इहो बद नज़र आहे, बद ॾींहं त अकेला शुरू थी वई। त सुभाणे के वरी जेको तो छोकिरी नेम में वेठी, वरी राजा खे ॾींहुं राति निंड थिए थी पई, भई ॾिसां फ़ैसिलो छा थींदो आहे, भई मूंखे कहिड़ी सज़ा ॾींदा आहिनि, ॾोह त मां को थियो आहे, पंहिंजो अंदरि पियो खाए। ऐं सुभाणे के उन जा त कचहरी लॻंदी सभई जी, सॼे शहर वारा गॾु थींदा आहिनि, सुबुह जो शाम जो जेको ताक़ हूंदी आहे, सभु कंहिंजी गिला, कंहिंजी ॻाल्हि, कंहिंजी नेकी, कंहिंजो फ़ैसिलो सभु उते थींदो, सभु वेठा था, उते चौबोल शुरू थी वई, चए जेको राजा आहे, जेको आयो आहे यात्री, पतो न आहे छा कंदो, ॿिए ॾींहुं ते राजा रहियो। त छोकिरी वरी नेम में वेठी, त छोकिरी को पूछे, चए भला ॾिया, चए न अॼु त कोई ख़ासि ॻाल्हि कोन हली, इन केस जी ॿिया केस हुया हलिया पए,
इनके माने मोह थे हर कोई ख़ासि ॻाल्हि कोन्हे छोकिरी चईसि इहो केस एतिरो हलियो कोन। राजा चवनि जेसि ताईं केस हले मां करे विया ॿियो को ॿुधाइण वारो बि कोन्हे। वरी हाणे हिकु ॾींहुं ॿियो गुज़रियो पोइ त ओताक में शहर में जाॾे काॾे भई जेको आयो आहे यात्री घरों निकिरे ई नथो। जेको अचे थो वरी घर वञे थो ज़रूरु न कोई चकर आहे ज़रूरु कोई खोट आहे कोई नीयत जी ख़राबी आहे। हिते नज़र नियत सभु कुझु ख़राबु आहे सॼो सॼे शहर में गिला फैलिजी वई। तव्हांजो जेका ई कचारी खानो हुयो ओताक हुई सभु उन ते वेठा ॻाल्हाइनि या ॾिसंदो पिया आयो हाणे छा ॾिसूं छोकिरी खे भॼाईंदो आहे छा कंदो आहे छोकिरी वेंदसि ऐं उहे बि जेको रवाई पिया अथसि छॾींदा कोन पिया अथसि। ऐं टे ॾींहं के जीअं छोकिरी नेम में वेठी तो थोड़े वक़्त खां पोइ उथी तो राजा वरी उतावलो पुछेसि उन केस जो कुझु थियो उनजी काई ॻाल्हि हली चए हा उहो केस फाइनल थी वियो सॼो केस जेको उहो सॼो फाइनल थी वियो पूरो थी वियो अॼु फ़ैसिलो थी वियो। तो राजा हिकु दफ़ो पुछियुसि चए उहो पाप कंहिंखे लॻो? राजा खे लॻो नांग खे लॻो बोरची खे लॻो इहा सभिनी ते विरहाइजी लॻो कई ते लॻो सभिनी ते पियो कई ते पियो। राजा टिनी में जो कई ते लॻो तो छोकिरी खिली चए न उन्हनि टिनी में जो कई ते न लॻो चए बाक़ी इहो सॼो पाप कई ते लॻो चए असां मारे जेको शहर आहे इन जी जॻह ओताक आहे सभई वेही करे परायूं ॻाल्हियूं कंदा आहिनि सॼो उहो जेको पाप हुयो सभिनी पाण में विरहाए करे खयो हर कंहिं गिला खड़ी खड़ी करे पंहिंजो पाण में विरहाए खयो ॿियो कई ते न लॻो उन ते वियो। इन करे सॼो पाप असांजी ओताक ते लॻो बाक़ी कई ते न लॻो सॼे शहर वारनि सभिनी वीचारनि विरहाए खयो आहे पाप जेके ई आहे। सो हक़ीक़त में सचे साईं चयो कि जॾहिं असां अजायो कंहिंजी गिला कंदा आहियूं कंहिंजी इज़त खे उछालींदा कंहिंजी का ॻाल्हि कंदा त पोइ उन जा पाप असां पंहिंजो पाण ते खणंदा पोइ लॻंदो ई आहे मां कुझु बि न कयो शायदि मां ॿिए जी ॻाल्हि करे छॾी पर हक़ीक़त में उन्हनि जेके ॿियनि गुनाह कया उहो असांजे सिर ते हूंदा आहे। तंहिंजे करे तुंहिंजो बि जेको दुख दर्दिरता कष्ट जो कारण आहे उनजो कारण सिर्फ़ु इहो आहे छाकाणि तूं ॿियनि जा पाप खणंदो वेठो ॿियनि जा गुनाह खणंदो वेठो पाण बि खणंदो आहे ॿियनि खे बि गुनाहगार बणाईंदो आहे ॿियनि खे बि ॾुखियो कंदो आहे जेके तोसां गॾु वेहींदा आहिनि तूं ॻाल्हि कंदो आहे उहे बि सभई तोसां हा में हा कंदा आहिनि सभु गिला में शामिलु थी वेंदा ऐं पंहिंजो पाण जी इज़त खे उछालींदा जेकॾहिं उनजी जॻह ते सचे साईं चयो जेकॾहिं तो में थोरो फेरो आणे जॾहिं बि कंहिंजी गिला थिए कंहिंजे लाइ कोई ग़लति ॻाल्हाए कोई कंहिंजी इज़त खे उछाले ऐं ॻाल्हि तोखे आदत आहे तो हिकिड़ो चङे नमूने बहितर अंदाज़ सां ॻाल्हाईंदो आहे जंहिं बि ॻाल्हि खे उछाले तंहिंजे करे जॾहिं बि कंहिंजी गिला उछले ॿी अजायूं ॻाल्हियूं उछले अगरि ॿियो को उछाले ऐं तूं त सिर्फ़ु चवें यार ॿियनि जा ऐब उघाड़ूं भला मालिक पंहिंजा ऐब केतिरा ढकिया इहे गुनाह पाण में कोन्हे इहे ग़लतियूं पाण में कोन्हे जेकॾहिं वरी तो उन माहौल खे बदिलाए ऐं चवें त इहे पाण में कोन्हे असां ॿिए जा छो उछलायूं त जेके गिला करण वारा हूंदा जेके पाप खणण वारा हूंदा उन्हनि सभिनी खे रोकण जो फल बि तोखे मिलंदो पंहिंजो फल बि तोखे मिलंदो ऐं पोइ तुंहिंजो भाग शुरू थी वेंदो तुंहिंजी क़िस्मत शुरू थी वेंदी तोखे रहमत मिलणु शुरू थी वेंदी तूं चङो थियणु शुरू थी वेंदो। ऐं उन शोभे मल चयो साईं उन ॾींहं खां वधी मुंहिंजे पीउ पंहिंजी ज़िंदगी में बदिलाए छॾी कचहरी कंपनी सभु कुझु हलंदी ॻाल्हियूं सभु कुझु हलंदियूं
पर कंहिंजी को गिला कंदो, कंहिंजे लाइ कोई ग़लति ॻाल्हाईंदो, उहो चवंदो यार हाणे मालिक पंहिंजा ऐब भला केॾा ढकिया ॾी, ॿियनि जा छा उछालियो। कंहिंजी इज़त ऐं ऐब उछालण न ॾींदो हो ताक़त या किथे बि वहींदो। ऐं जीअं जीअं असां ऐब ऐं गिला छॾी मुंहिंजे पीउ, असांजे घर में इज़त, मान, शान, भाग, नसीब, कारोबार सभु कुझु अचणु शुरू थी विया। ऐं सॼो जीवन सभु कुझु बदिलजणु लॻो। पोइ जेको असां गिले जा घांगो हूंदो, मुंहिंजो पीउ आहे असांजो घर, उन खां बाद असां चङे पासे वञूं, चङे पासे हलूं, सचे साईं जी दामन में अचूं। ऐं पोइ सचे साईं जी दामन में ईंदासीं, नाम, ध्यानु, सिमरन, जाप, पासी सचे साईं जी एतिरी रही जो असांजे घर में जेके दुख, दर्द, कष्ट, ग़रीबी, ॾुखियाई जेतिरी बि हुई उहा त सॼी ख़तमु थी वई। पर उन जॻह जेको भाग, नसीब, क़िस्मत, इज़त, मालिक जो नाम, ध्यानु मिलियो, उन असांजे घर खे तमामु ऊचो कयो। असां सभु ख़ुशि ऐं ख़ुशहाल थियासीं, सभु कुझु बहितर थियासीं। तंहिंजे करे मां इहो पंहिंजे पीउ खे पाण ॾिठो। इन करे कॾहिं बि कोई ॻाल्हि निकिरंदी आहे, अॼु बि कोई कंहिंजी गिला कंदो आहे, कोई कंहिंजे लाइ कुझु चवंदो आहे, कंहिंजी इज़त खे उछालींदो आहे, त मां उस साईं जा वरी वचन यादि कंदो आहियां, भई असांजे ॾुख इहे ॾिठल आहिनि। इन करे मां बि पीउ वांगुरु ओड़ी ॻाल्हि रोकींदो आहे, यार इहा ऐब पाण में कोन्हे, इन ॻाल्हि खे वेदो करो, ॿी का चङी ॻाल्हि करूं त पाण छा कंदासीं। मालिक पाण खे एतिरो ढकियो आहे, असां ॿियनि खे छो उछालियो। ऐं हक़ीक़त में जेको ॿियनि खे रोकींदा आहियूं त हक़ीक़त में पंहिंजो ई भाग वरंदो आहे। जेको सभिनि खे रोकींदा आहियूं उहे बि भाग वारा थींदा आहिनि, ऐं उन्हनि सभिनी जो भाग बि रोकण जो असांखे मिलंदो आहे। सचे साईं चयो असां सदाई ख़ुशि नसीब ऐं आसूदा हूंदा आहियूं, सदाई बहितर। सो हक़ीक़त में असांखे सिर्फ़ु थोरो लफ़्ज़नि जो बदिलाव हूंदा, ॿियो कुझु बि न। हूं असां सोचूं कंहिंजी ॻाल्हि खे उछालियूं, उन वक़्तु ॾिसो भई मालिक असां में बि त ग़लतियूं आहिनि, असां में बि त ख़ामियूं आहिनि, असां में बि त कमियूं आहिनि। जेकॾहिं असां चऊं मालिक असांखे एतिरो ढकियो आहे, एतिरी रहमत कई आहे, असांजी इज़त न उछली आहे, त असां ॿिए जी छो उछालियूं, असां ॿिए खे छो ॾियूं। ऐं जेकॾहिं इहो हिकिड़ो गुण उन सचे साईं जो असांजे जीवन में अचे, उन सचे साईं चयो असां सभु भागनि भरिया थींदासीं, सभु ख़ुशि नसीब थींदासीं, सभु क़िस्मत वारा बणंदासीं। सिर्फ़ु असांखे करिणो बि कुझु कोन्हे, सिर्फ़ु थोरा लफ़्ज़ बदिलाइणा आहिनि। असांखे कुझु घणो कुझु बदिलाइणो बि कोन्हे। ऐं सभु उहे ॻाल्हियूं नी जंहिंजो असांखे फ़ाइदो बि कोन्हे पर नुक़सानु आहे। न असांखे फ़ाइदो आहे, न साम्हूं वारे खे फ़ाइदो आहे, न सची ॻाल्हि आहे, इहो बि पतो कोन्हे। ॿुधी ॻाल्हि खे असां एतिरो उछाले छॾंदा आहियूं जंहिंजो को अंदाज़ कोन्हे। कंहिं छड़ो चयो, फलाणे हीअ चयो या हीअ कयो, असां सभु उनखे ईअं उछाले छॾींदा आहियूं, सभु पंहिंजो पाण खे गुनाहगार करे छॾंदा आहियूं, पंहिंजो पाण खे ॾोदार करे छॾींदा आहियूं, न वास्तो न वञो। जीअं उन छोकिरी चयो धर्मराज जी दरबार में सॼो फ़ैसिलो थी वियो। जे कोई गुनाह पाप हुयो, असांजे शहर वारे, चौराहे वारे, ओताक वारनि सभिनी पाण विराए कयो। जन पाप कयो उहे छुॾा, ऐं जन उछालियो उहे सभु पापी बणिजी विया। तंहिंजे करे असां पंहिंजे जीवन खे उन सचे साईं चयो पाण संभालो, पंहिंजो पाण खे थोरो ॾिसो, पंहिंजो पाण खे थोरो बहितर कयो। जॾहिं बि कंहिंजी इज़त, कंहिंजो शान, कंहिंजी ॻाल्हि, कंहिंजो मान उछालण जो मौक़ो अचे, उन वक़्तु छड़ो ॾिसो मालिक असांजा ऐब केतिरा ढकिया आहिनि। छा उहा ग़लती असां में कोन्हे, के ख़ामियूं असां में कोन्हे, के अजायूं ॻाल्हियूं असां में कोन्हे? असां ॾिसंदासीं इहे सभु ॻाल्हियूं असां में बि हूंदियूं। पर जेकॾहिं ॿियनि खे ढकींदा आहियूं, मालिक असांखे एतिरो ढकियो आहे, असां थोरो ढकियोसीं त कहिड़ो फ़र्क़ु पवंदो आहे। ऐं जीअं कंहिंजी इज़त खे ढकींदा आहियूं, मालिक वरी अहिड़ो ढकींदो आहे जो वरी
उहे ख़ामियूं ई ढकिजी वेंदियूं, असां में ख़ामियूं ई न रहंदियूं नी, ख़ामियूं बदलजी करे ख़ूबियूं बणिजी वेंदियूं। जीअं सचे साईं जॾहिं उहो आयो तो सभु ख़ामियूं खणी करे आयो, सभु दुख दर्द कष्ट सभु घर जा खणी करे आयो, पाप गुनाह सभु खणी करे आयो। पर साईं सिर्फ़ु हिकिड़ो लफ़्ज़ जो बदिलाए करे सचे साईं वो सभु पाप पुण्य में बदिलाए छॾिया, सभु दुख सुखनि में बदिलाए छॾिया, सॼी रुसवाई इज़त में बदिलाए छॾी, सभु ग़लति पासे वञण ग़लति ॻाल्हियूं सभु चङाई में बदिलाए छॾियो। जेको सदाई ग़लति पासे वेंदो सचे साईं जी दामन में आयो, उनजी रहमत में आयो, जो जीवन संवरजी वियो। तंहिंजे करे वो चयो वेंदो आहे त सचे साईं जो हिकिड़ो वचन, हिकिड़ो आदेश, हिकिड़ो संदेश अगरि असां पंहिंजे जीवन में अपनायूं, असां पंहिंजी पूरी ज़िंदगी खे सभाॻो करे सघूं था, पंहिंजी ज़िंदगी खे रहमत भरे सघूं था। सो जंहिं प्यार भरी घड़ियुनि में पाण सभु गॾु थिया और विस्पतिवार उन सचे साईं जो ॾींहुं उनजे वचन ऐं संदेश आदेश ते हलण जो ॾींहुं। सिर्फ़ु असां हिकिड़ो वचन खणूं, असां कंहिंजी इज़त खे न उछारियूं, असां अजायो गिला जा घाघा न थियूं, ऐं जेकॾहिं कोई करे अगरि उनखे रोके सघूं यार पाण में कोन्हे त पोइ सभिनी खे रोकण जो फल जेतिरो उन्हनि सभिनी खे मिलंदो ओतिरो फल असांखे मिलंदो, ऐं उन्हनि सां गॾु असांजो जीवन सदाई महकंदो, सदाई ख़ुशी ऐं ख़ुशहाली सां वधंदो, सदाई उनजी रहमत सां वधंदो, ऐं असां सदाई सोभारा थींदासीं, मालिक जी रहमत खे पाईंदासीं। सो अॼु जी शुभ घड़ियुनि में उन सचे सतगुरुदार उन ईश्वर इहा ई अल्तजा अरदास वेंदी त पाण सभिनी खे अहिड़ी सुमत ऐं रहमत बख़्शे जो सदाई जो नाम ध्यान सिमरन सां जुड़ी करे उनजे वचननि, उनजे संदेश, उनजे आदेश खे पंहिंजे जीवन में अपनाईंदे पंहिंजे जीवन खे सोभारो बनायूं ऐं पंहिंजी ज़िंदगी खे सभाॻो बनायूं। सो अॼु हिन शुभ घड़ियुनि में सभु भाउरनि भेनरुनि ऐं सॼी संगत खे पूज्य देवरी साहब संत सतराम धाम राड़की साहब जे तरफ़ां आशीर्वाद शुभकामनाऊं वाधायूं। सचो सतराम, सचो सतराम, सचो सतराम।